ॻोठ रूपा खान बालकानी कंदकोट के इलाके के अंदर बिरादर अजीज पंहिंजे मोहसिन प्यारे भाउ हज़रत मौलाना अब्दुल कुद्दूस साहब बालकानी की दावत ते तव्हां दोस्तन की ज़ियारत जो रब साईं मौक़ो नसीब फरमायो। कलमे वारो ही अल्लाह की मेहरबानी से अॼोको वाइज़ ही महफ़िलूं ही जलसा असांजा लाउड स्पीकरन के ज़रिए अल-फज़ल एको साउंड के ज़रिए मोबाइलन के ज़रिए दुनिया में वाइज़ असांजा पहुंचन था। पर वो ज़मानो भी हो जॾहिं लाउड भी न होया, न मोबाइल हो, न रिकॉर्ड हा, लेकिन माण्हुनि में मोहब्बत हुई। हाणे उहा मोहब्बत कान्हे। के था चवन ठीक है बाबा भरे अचा मां हिते ॿुधंदुमि, के चवंदा ठीक है वञो ते लाइव हलाइजो असां घर वेठे मौली खे ॿुधंदासीं। अॻे पंध करे ईंदा हा ऐं पंध जो क़दुरु हूंदो हो, विख विख ते गुनाह टहंदा हा, दर्जा बुलंद थींदा हा, नेतूं लिखबी हुई। वाक़ियो थियो कि हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वक़्त जो वली गुज़रियो आहे। वाइज़ कंदो हो, तबलीग कंदो हो, नसीहत कंदो हो ऐं उन ॻोठ में बुज़ुर्ग जे शहर में हिकिड़ी औरत भी रहंदी हुई जेका बुज़ुर्ग जे वाइज़ ॿुधण जे लाइ पंध करे ईंदी। वाइज़ नसीहत ॿुधी घर वञी पंहिंजे पुट खे वाइज़ कंदी हुई, तबलीग कंदी हुई त मुंहिंजे मुर्शिद जी हिन चयो, मुंहिंजे साईं जी हिन चयो, मुंहिंजे साईं जी हीअं चयो। पर छोकरे जो वास्तो लुंडन लोफरन छोरन सा हो, बेदीनन सा हो, गलत माण्हुनि सा हो ऐं गलत माण्हुनि सा यारी होगी त गलत थींदो, जे सुठनि सा यारी होगी त सुठो थी पवंदो। मां दुआ करण आयो हां अल्लाह असांखे ज़ाहिरी भी सुठो करे त अंदर भी सुठो करे। लिबासुल मोमिन कुलुबुल काफिरी न हुजे, लिबास मोमिनन वारो हुजे, अंदर जा कम ॿिया हुजनि, ईअं न हुजे। पक्को मुसलमान थे, पक्को मोमिन थे, पक्को नबीअ जो आशिक़ थे, पोइ क़बर में घिरे क़बर में मुबारक ॾेसि। पुट खे ॻाल्हि माई वाइज़ करे, नसीहत करे, पर छोकरे जे पिते ते ॻाल्हि ई का असर न करे। पर ॿुधो को अहिड़ो अमल हूंदो अथव, को अहिड़ो अमल हूंदो अथव जो अल्लाह उन बाने जी पिछाड़ी में तौबा क़बूल करे पाण ॾे घुराईंदो अथव। मत दुनिया में नाज़ कयो त मां जहिड़ो को निमाज़ी कोन्हे, बसि मां वॾो बुज़ुर्ग आहियां, मां पुख़्तल आहियां, मां हेड़ो आहियां, हेड़ो आहियां, न। मत अल्लाह वटि को अहिड़ो अमल हुजेसि, मत जंहिं अमल जे करे, कंहिं बुराईअ जे करे पिछाड़ी में तौबा ई नसीब न करे पाण ॾे घुराए सघो। कहिड़े कम जी ज़िंदगी? ओ निमाज़ियो, ओ हाजियो, ओ सखियो, पंहिंजी सखावत ते नाज़ न कजो, निमाज़ुनि ते नाज़ न कजो, मत हड़ हली वञेव ऐं कंहिंजूं बुरायूं ॾिसी कंहिंजूं बुरायूं माण्हुनि जे साम्हूं पेश न कयो त फलाणो हेड़ो आहे, फलाणो हेड़ो आहे। न, पराया ऐब न ॻोल्ह, पंहिंजा ऐब ॻोल्ही दे, इस्लाह थींदी। असां वरी पराया ॻोल्हींदा, फलाणो त हेड़ो, फलाणो हेड़ो, हे ॼणो पाण खीर जो थो अथव। अल्लाह असांखे बुराइनि खां बचाए, आमीन चओ। मां अची पंहिंजे पुट खे वाइज़ करे ऐं ॿुधी छॾियो, जे औलाद नेक आहे न, ख़ुदा जो कसम आहे दुनिया ई जन्नत आहे। हीअं आहे न, गलत थो ॻाल्हायां। पर जे औलाद बेदीन आहे, ग़लत रस्ते ते आहे, दुनिया ईअं सम्झो ॼणो कंडन में माण्हू थो गुज़ारे। मां दुआ करण आयो हां अल्लाह तव्हां असांजी औलाद खे नेक साले करे, आमीन त चओ न। पी मां हिला हलाईंदो आहे त मुंहिंजो बचड़ो नेक थिए, मुंहिंजो बचड़ो निमाज़ी थिए, मुंहिंजो बचड़े जे क़ुरान वारनि सां यारी हुजे, चवनि सुभान अल्लाह। अचे थो मां वाइज़ नसीहत करे, पर पुट जे पिते ते का ॻाल्हि असर न करे। हलंदे हलंदे हिकु ॾींहुं हुन नौजवान खे अल्लाह से अहिड़ी बीमारी ॾिनी, अहिड़ी बीमारी ॾिनी जे दुनिया में चवंदा लाइलाज में लाइलाज मर्ज़, मूज़ी मर्ज़ कैंसर आहे, जेसीं ते क़बर न पुॼाए तेसीं ते जान न छॾे। अल्लाह से उनखे अहिड़ी बीमारी ॾिनी, दुनिया जे डॉक्टरनि ॾे भॻो पर लाइलाज करे छॾियो। बीमार थी पियो, सफ़ा सम्झे पियो अॼु न सुबुह मरी वेंदो। मां कुराड़ी सॾु करे थी, अमां मां मरी वेंदो, मां न बचंदुमि, छो त मुंहिंजो पंहिंजो हाल ॾिसी माण्हू सम्झी वेंदो आहे जे अमां मां मरी वेंदुमि। चे पुट अल्लाह हयाती ॾेई मुंहिंजी त दुआ आहे त मां वारी ज़िंदगी बि तोखे ॾे। ऐं पीउ मां ईअं चाहींदो आहे असांजी ज़िंदगी बि बचे खे मिले, पर बचड़ो चवंदो आहे अबो ख़ैर सां हले, अबे जी मिल्कियत मूंखे मिले।
ये आए या गलत तो है मां दुआ करना है हुआ तो अल्लाह से असांजे बच्चन के नेक साले करे आमीन कयो मां खोड़न जलसन ते विंदो हां मानू ईंदा हन कोराड़ा अच्छी दाढ़ी सा रोईंदा हन कहे पुत्र बीमार खट ते पिया दुआ घुरो अल्लाह मुखे पाण दे घुराए पर मुझे बच्चे के सेहत दे पर खोड़न जाइन ते ये भी ॾिठा हन जो कोराड़ा खट ते पिया नौजवान पुत्र शहजादो की दुआ तो घुराए से अबो मौत जी कशमा कशमी में दुआ घुरो तो खैर सा घुराए न बुधो थव नौजवान चवे तो अबो भली वनी खैर सा पर कुराड़ो चवे तो पुत्र हुजे मां वने अड़े एड़न सा तो फिटाए खुदा जो नालो थी अबे अम्मा जी इज्जत कर एहतराम कर इनन जी खिदमत में जन्नत थई मां दोस्तन के चोंदो हां खुदा जो कसम पी मां जे पिटल के जन्नत न मिलंदी अबा मिलंदी न ता गलायो भल केडे भी ओहदे ते पहुंचे बुजुर्ग थी वने पीर थी वने वली थी वने पर पी मां जो पिटियला जन्नत न मिलंदस दुआ पी मां जे कदमन में तस चओ न सुभान अल्लाह मां के जे मां न बचन मेहरबानी करे पंजे मुर्शद हसन बसरी के वठी आ के दुआ जा हथड़ा खणे मन उन जी दुआ जे करे रब मुजा मर्द रफे दफे करे मां बेचारी अति न बुजुर्ग अल्लाह दे वली दे आई साईं 5 मिनट मुझे घर हलो मुझे बच्चे जला दुआ घरो मुझो बच्चो बीमार रब मन उनके सेहत दे मुसलमानों कलमे वारो तवज्जो को मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने नबी सा मोहब्बत करण वारो उन अल्लाह जे वली बुजुर्ग चो मां तुझे पुत्र जला दुआ भी न घुरंद जे मरी वियो तो जनाज़े में भी शरीक न थींदो मां साईं छो के पाड़े ओड़े जे मानू की शिकायत मानू जो निंडू फिटाए छड़ी थी अज दिसो ता चोरू ता मानू करन जोरू ता करन जबरदस्ती ता करन मां हेडे वयम थरी मीरवा जे पासे दे वडा पुरदार मुखे चोसे के रात जो निकरण सफा मुमकिन ही कोने नामुमकिन न निकर जो मेहरबानी करे बदमनी डाडियार जो घरन में घिरी मानू को जोरी जाती वो इनन मानू के दो मिलदो बंदो न था गालायो न पिटायो पाड़ो ओड़ो खुदा जो कसम हड़ हली विंदो बुजुर्ग चो मां दुआ न घुरंदो मास के दुआ मरी वियो न जनाज़े में भी शरीक न थींदो मास मानू जो शिकायत अमड़ मोटी आई पुत्र पुज जमा दे खबर सा छो जी अल्लाह जो वली आयो तो कोन पर दुआ का इनकार के जे मरी वियो तो जनाज़े में भी नहीं दुम चेंगे रोई पियो अखिन मां गोड़ा वणिया मथे तके थी अल्लाह तू पान कुरान में चयो आ कुल या इबादी अल्लज़ीना असरफू कुरान कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अर्शवारो रब तो चवे केडो भी गुनाहगार केडो भी बदकार केडो भी सियाकार मुजी रहमत को नाम में नथी अचण तो जो कम झपण तो जो कम तुझे जिंदगी जी गुनाह दी माफी दे जन्नत ॾियण मां अल्लाह जो सही न तो रब जो दर छडियो आ दर पदर सही असा जी न बुधंदो आ असा दे न पीरन फकीरन बुजुर्गन दे वींदा हूं हे अल्लाह जा बख्शी गलत तो गल है सही आ इनन जी बुधंदो आ पर मां खुदा जो कसम खणे न कुरान जगो चवा थो जेडी नेक जी न बुधंदो थो गुनाहगार जी अन्या वधी मुखे लगे तो ता के मुजो वाय समझ में न छो अचे माके बरोच की सिखनी पवंदी ये इंशाल्लाह बे फेरे आयम ता जी मेहरबानी थी तो मड़े कुछ न कुछ सिखी वींदो इंशाल्लाह ऐ मुजा दोस्तो पाक नबी दा परवानो दुनिया में पंजे मिठे रब के परचाण की नियत साया हूं चल रब के राजी करी वठे चो मिठे नबी जा आशिक हूं रब के परचाण की नियत साया हूं जेके पथ करे घर में आया हूं इहा ही नियत खणी आया हूं तो अल्लाह राजी के ना समझो था ना इन सर्दी जी मौसम में घरन में जैकेटों कोट चादरों लेडे आया हूं तो कुछ न कुछ बुद्धि वणो को न को फायदो थे जे मौला बुजुर्ग भी न करे छड़ी सड़ी दुनिया मुख मुंह फेरे छड़ियो आ पर तुझी रहमत में उम्मीद आ रब तू मेहरबानी फरमा वो तो चवे तुझे सजन की देर मुझे बुधन की देर ना सहे रूपा खान बालकनी वाले पूछा था कर रब हिता का गौसपुर जतरो परया कंधकोट जतरो परया
फुलानी शाख जेतिरो परिया कि न उन्हनि जेतिरो परिया फरमाइना नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह तो फरमाए इंसान तो वारी साह वारी रग परे थी अञा बि मां तो जे वेझो आहियां तॾहिं फरमाए सॾींदो त कर फरमाए इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान फल यस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। हिते को पिंडाल में वेही रब के सॾे चवे मौला मूंखे पुट ॾे, को चवे न्याणो ॾे, को चवे घरवारी ॾे, को चवे मूंखे बनी ॾे, को चवे मूंखे ही शइ ॾे। पूरी दुनिया रब खे हिक टाइम ते सॾे, अरबी बि सॾनि, अजमी बि सॾनि, पखी बि सॾनि, जीत बि सॾनि। अल्लाह फरमाए तो हिक ई टाइम ते सॾनि पर सभिनी जा सुवाल बि मुख़्तलिफ़ हुजनि। को कहिड़ी शइ घुरे, को कहिड़ी शइ घुरे। सभिनी जूं दुआऊं ॿुधण वारो बि मां, हथ वरणाइण वारो बि मां अल्लाह। असांजे पमाऊं थोरो ॻाल्हाइनि न कन ॿोड़ा थी वेंदा चवंदासीं बा तूं त चुप कर और पतू जे नाले तां सदके वञे उन करीम खे तो सॾे तूं बि उनखे सॾ छॾ ॿियनि जे दर ते कुझु न मिलंदो सभु कुझु रब जे दर ते मिलंदो। अब कंहिंखो घुरिजे अब हिकिड़ो ॿार 10 सालनि जी उमिरि में 15 सालनि जी उमिरि में पीउ मां खां विछड़जी वञे, गुम थी वञे, 60 साल जी उमिरि में पीउ सां मिले, ख़ुशी न थींदसि न? सब बच्चा विसरी वेंदुसि उन बच्चे सां प्यार कंदो। रब तो फरमाए अबे अम्मा खे एॾी ख़ुशी न आहे जॾहिं भुलियल बानो माॾे मोटी ईंदो आहे, इन खां वधीक मूंखे ख़ुशी थी। अच्छी ॾाढ़ी थी वई आहे, पेर क़बर में पिया आहिनि, अञा न सुधरी न सुधरियासीं, घिर क़बर में त रोई रब खे चवे तो मुंहिंजा रब ग़लतियूं थी वियूं, रब मूंखे माफ़ फरमा। गलती करे माण्हू हेठि थींदो आहे, अॻियों बि चवंदो आहे यार आयो आहे मञे थो, आज़ी मनी अथई, कहिड़ो आज़ी वारे सां जहिड़ो क्या हो त रहमान रहीम आहे त चयो आयो आहे त बख़्शे थो छॾे, तूं असां लेखा कयूं मेड़ वठी अचूं पोइ बख़्शिश मिले। हो तो फरमाए अकेलो आहे, जहिड़े टाइम ते अचे मुंहिंजी माफ़ी जा दर खुलिया पिया। रोए थो, रोई रब खे ॿाॾाईंदे ॿाॾाईंदे अखियुनि मां ॻोढ़ा बि वहनि था, अचे थो रब वटि तौबा बि क़बूल थी। मां खे सॾु करे चई अम्मा मां न बचंदुमि, मां मरी मरी मां मरी मरी अम्मा मां मरी मरी अम्मा मुंहिंजी वसियत सही। मरण वारा वसियतूं बि कंदा आहिनि, के चवंदा आहिनि अबा मुंहिंजे पुट जी पार थी, अबा मुंहिंजी मिल्कियत में मड़े हिसो हिननि खे बि ॾीजांइ, ॿ घर वारियूं तूं वॾनि मुंहुं तूं नंढी जो ख़्यालु कजांइ, नंढनि ॿारनि जो ख़्यालु कजांइ। हे अमड़ खे वसियत थो करे अम्मा जॾहिं मां मरी वञा माण्हूअ खे क़ब्रस्तान में दफ़न कबो आहे, मूंखे क़ब्रस्तान में दफ़न न कजां, कंहिं घर जी कुंड में खॾ खोतरे पूरे छॾिजां ऐं मुंहिंजी मौत जी ख़बर कंहिंखे ॾीजांइ बि न। चए छो पुट? चए मां हिकु त बुज़ुर्ग अलाह जो वली जनाज़े में बि न ईंदो, जनाज़ो बि न थींदो। अम्मा मां जीअरनि जी दुनिया में निंड फिटाई आहे, मां चवां थो निंड में जेके क़बरनि में सुता पिया आहिनि सुतलनि जूं निंड न फिटायां, छो त नबी तो फरमाए बेदीन नाफ़रमान खे क़बर में तकलीफ़ थींदी, उन अज़ाब जे करे चीखा गाहू कंदो के आराम में नेक साले के अल्लाह जा वली बि सुतल हूंदा, उन्हनि जी रड़ियुनि जे करे मत निंड न फिटे। अम्मा मूंखे क़ब्रस्तान में दफ़न न कराइजा, मां जीअरनि जूं निंडूं फिटायूं आहिनि, चवां थो सुतलनि जूं निंडूं न फिटायां। पुट क़ब्रस्तान में दफ़न करायां जो ईंदे वींदे मुसाफ़िर रस्ते में पंहिंजनि जे लाइ कुल पढ़नि कुझु ज़रो तोखे बि तोहफ़ो मिले। चई अम्मा न क़ब्रस्तान में न घर में मत कंहिंखे ईज़ाया न, हिते जे खोड़ी ईज़ायो त उन्हनि खे ईज़ाया नथो कयां। चए पुट ॿी वसियत? चए ॿी वसियत मां जिते बि सुतल हुजां मूंखे धिको ॾेई ऊंधो करे हेठि किराइजांइ। मां जॾहिं ऊंधो थी हेठि किरां न 3 नंबर ते मुंहिंजी जंघ में रसो विझी घर जे मैदान ते गिलजांइ कि अल्लाह जो नाफ़रमान आहे, इन जे करे सज़ा थी ॾियांसि, मन रब खे तरस अचे मत राज़ी थी पर मथे यार राज़ी थी वियो, चओ न सुभान अल्लाह। तॾहिं नबी से फरमाए मौत खां अॻु में तौबा ताइब थियो, मौत खां अॻु में रब खां माफ़ी घुरो, मौत खां पोइ माफ़ी जा दर बंदि थई। मौत खां पोइ केॾियूं बि नेकियूं कंदे न अल्लाह वटि हिकु नेकी बि क़बूल न थी, पर जे जीअरो आहे न हाणे थोड़ी कंदे रब उनखे वधाए तमामु ॾीणी ॾीणी चवणी पंजूणी ॾेहूणी ते वाक़ियो तो हिकिड़ो बुज़ुर्ग अल्लाह वारो के क़ब्रस्तान में लॻियो त क़बर मां क़ुरान जो आवाज़ ॿुधो,
मथो भी करे चयो कबर वारा केतिरो अर्सो तोखे कबर में थी वियो आहे। मूंखे 1000 साल गुज़री विया आहिनि। चई घणा ख़तम पढ़िया थी? चई 1000 ख़तम पढ़िया अथमि पर टके जो फ़ाइदो न आहे। ओ जीअरा तूं वॾो ख़ुशि नसीब आहे जे तूं मूंखे हिकिड़ी सुभाणे अल्लाह जो सवाब ॾे। मां जेके बि ख़तम पढ़िया अथमि तुंहिंजे नाले ते कयां थो त मालूम छो त मरण खां पोइ नेकिन जा दरवाज़ा बंदि। जीअरा दुनिया में मुर्सी कर, नेकियूं कर, साले अमल कर, मन सारनि अमलनि जे करे क़बर तुंहिंजो जन्नत जो घर बणिजे। रोईंदे रोईंदे अमर जे साम्हूं रड़ियूं कंदे कंदे दम परवाज़ नौजवान जो थी वियो। तड़पंदे तड़पंदे जो गिरियो। अमर खे वसियतूं बि टई ॻोल्हियूं। मां छा कयो? वसियतूं बि ॾुखियूं। आख़िर वसियत हुई पुट खे धिको ॾिनई, ऊंधो थी गिरियो। ऊंधो थी गिरियो। अञा वरी पेर में रसो ॿधी छिकण जो इरादो कयईं। अञा छिकण जो इरादो कई। मथो गई भी आवाज आयो, अल्लाह जी बानी मुझे बाने के जलील न कर, मुझे बाने के ख्वार न कर। होयो मुझो नाफरमान, होयो मुझो दुश्मन। अॼु पकी तौबा करे मां रब ॾे अची रहियो आहे। इन जे करे मां रब इन ते राज़ी थी वियो आहे। दुश्मन वारी लिस्ट को नालो कटाए दोस्तन वारी लिस्ट में नालो लिखाए छॾियो थमांसि। मां ॾाढी ख़ुशि थी। बचड़े खे सिधो करे कपिड़ो मथो विझईंसि। एतिरे ते देर न थी, दरवाज़ो खड़की वियो। दरवाजे ते आई। केरा मां बदनसीब के दरवाजे ते आयो आहे। ॿाहिरों आवाज़ आयो, अम्मा तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आयो थी, जल्दी कर दरवाज़ो खोल। औरत दरवाज़ो खोलियो त मुर्शिद जी अखियुनि ॾे ॾिठईं त साईं जी अखियुनि मां बि ॻोड़ा पिया वञनि। चई साईं महिरबानी कीअं कई थो? तव्हां त चयो त दुआ बि न घुरंदुमि, जे मरी वियो त जनाज़े बि न ईंदुमि। हुन बुज़ुर्ग चयो, अम्मा मां निंड में सुतो पियो वञो जो मूंखे गइबी आवाज़ आयो। हसन बसरी जल्दी कर, देर न कर, देर न कर। होयो मुंहिंजो नाफ़रमान पर मूंसां सची यारी रखी मां ॾे अची रहियो आहे, पकी दोस्ती रखी अची रहियो आहे। जल्दी कर, देर न कर, वञी तड़ बि तूं कराए, खफन भी तू दे, जनाज़ो भी तू पढ़ाए, वरी कब्रिस्तान ते कुल्हे कांदी तू पढ़जी हल जाए। अल्लाहु अकबर। ओ ज़मानो हो। हाणे त बाबा को माण्हू मरी थो वञे त मोबाइल ते ॿुधायूं था वा फलाणो मरी वियो आहे, माण्हू अचनि, जनाज़ो थींदो। व्हाट्सएप जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए, मैसेज जे ज़रिए पैगाम पहुचंदो। उन ज़माने में इहे शयूं त कोन हूंदियूं। उन ज़माने में इहे शयूं न हूंदियूं। अचे तो अञा सुबुह जो सिज नो भरियो और रूपा खान बालवाड़ी जे जलसे में तो वारो सिज नो भरियो। हज़ारनि में माण्हू गॾु थी विया, नौजवान जे जनाज़े जे इंतज़ार में बीठा आहिनि। अचे तो न शहर जा जेके लुचा लोफर नाफ़रमान बेदीन छोकिरे सां गॾु चोरियूं कंदा, आज़िमाऊं कंदा, बदमाशूं कंदा, उहे बि हिन जे जनाज़े में गॾिजो थिया। जॾहिं हिन जो जनाज़ो ॾिठऊं, हुन जो जनाज़ो ॾिठी करे हुननि बि पकी तौबा करे वक़्त जा 700 गुनाहगार उन बसरा जे शहर जा पका वली कामिल बणिजी विया। चवनि सुभान अल्लाह। तू असां बि अहिड़ी पकी तौबा कयूं, गुनाह करे तौबा करे वरी गुनाह थो करे, वरी थो करे, पर को बि चवे थो मां ठहण लाइ तयार आहियां, पर मत मौत जो ई न मिले, तौबा जो मौत अची वञे। रोज़ानो मौत जो ख़बरूं थो ॿुधे। अॼु फलाणी जॻह ते 5 गाॾियूं लॻियूं, एक्सीडेंट थी वियो, 5 माण्हू मरी विया, 10 मरी विया, फलाणे खे अटैक थी वियो, फलाणे खे ही थी वियो। रोज़ मौत जूं ख़बरूं था ॿुधो, पर को बि कोन था सम्झूं। इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो, अल्लाह जो नालो अथव, मौत खे यादि कयो, क़बर खे यादि कयो, गुनाहनि खां पाण खे बचायो, पकी तौबा कयो। तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह तो फरमाए, ए ईमान वारो, पकी तौबा करे मुझे दर दे तो राज़ी करे जन्नत जो सोन जो माड़ियो ॾियां। मुंहिंजा दोस्तो, ज़िंदगी ते को बि भरवसो कोन्हे, भली नवाब हुजे उन ते मौत ईंदो, ग़रीब ते मौत ईंदो, नंढे ते वॾे ते मौत ईंदो, हर कंहिंखे मौत अचणो आहे। हो त क़ुरान तो फरमाए, कुल्लु मन अलैहा फ़ानियुन व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। रब तो फरमाए, सुभाणे उहो ॾींहुं जो हर शइ जे मथां मौत ईंदो, पखियुनि ते मौत, जीतनि ते मौत, इंसाननि ते मौत, धरती ते मौत। वो क़यामत जो ॾींहुं ईंदो, ख़ुदा जो कसम हर कंहिंजे मथां मौत अचणी थी। उन मौत जी तयारी कर, जॾहिं क़बरूं फाटी पवंदियूं। क़ुरान फरमाए थो, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। जॾहिं ज़मीन धोड़ी वेंदी, ज़मीन में जेके शयूं ज़मीन ॿार फिटी करे उछलाईंदी, भा खे लोॾो ॾेई करे चवंदो, ओ अदा जे
जे दुनिया जे करे मुखे कत्ल कयो हे दुनिया पई थी सोन पियो थी चांदी पियो थी माल पियो थी कंदो बाहि लगे दुनिया के अल्लाह असा जे मथो रहम करम जी निगाह फरमाए इता मालूम तो तुम मुसलमानों क़यामत पर हका कब्र में जरूर वणो आ पर जे के कब्र में रहणो आ क़यामत ते अकेलो रहणो पवंदो 100 साल रहाए उनकी मर्जी 1000 साल रहाए उनकी मर्जी लखे साल रहाए उन रब जी मर्जी जसी ते क़यामत अचे तो कब्र में अकेलो रहणो आ उन कब्र जे लाइ सामान भी तैयार कर दुनिया के लाइ सामान तैयार किया पर कब्र के लाइ असां वटि सामान ही कोन्हे का नेकी काने का नमाज कोन्हे जी अग में असांजा साईं हजरत मौलाना अली शेर करोई साहब दामद बरकातुल्लाह अली फरमाए रहा हा असांजा दोस्त जलसन जा शौकीन हम पर नमाज मुठो नथी यहाँ कोन्हे असां मो नमाज अरे पूछे तो बरकत कोने बरकत कानू पवे बरकत नमाज में बेनमाजी की जिंदगी में बरकत कोने कारोबार में बरकत कोने बेनमाजी धरती ते घूमे तो अल्लाह की लानत थी वसे नमाजी घूमे तो रब की रहमत थी वसे मां दुआ करना है अल्लाह पंज वक्त नमाज की पाबंदी नसीब अता फरमाए पंज वक्त रब के दर ते सजदे करण वारो बनाए खुदा जो कसम बेनमाजी अल्लाह जो नाफरमान तो यो नीमक हलाल ना है तो नीमक हराम आ 5 मिनट मानू कहे गोठ में साव कटींदो आ पानी पींदो आ भी तारीफ कंदो फिलाणो मानू डाढो भलो पर जे सॼी जिंदगी ही पानी पीआरियो आ जे रब क़यामत में गिलास की कीमत घुरण थी अचे असां ॾेई सघंदासीं ॻाल्हायो त सही ॾेई वेंदो उन रब सा रब की ना फरमानी न कयो रब जे हुकुम ते जिंदगी गुजारियो जेकॾहिं गिलास कीमत जी वठण ते आयो बि ॾेई न सघंदे पोइ तूं एॾो ॾाढो मुड़ुस न आहे पोइ उन रब सां न फिटाए मोटी अच रब जे दर ते तौबा ताइब जे मिठा मिठा खीर पीआरिया पीता थव कोन दो काथे ओठ हिन जो बालकाणी हिन जो माइट वरी उबाड़े हले विया हेठि ज़ुल्म न साख टपाए तो के लठन सा वठा शाबाश कड़िया अग में गोठ वो बिया 12 ठीका मुझो प्यारो आने जे करे खुश तबे किया वरी भी शाबाश तस आयो जे न जे आद केस लगे सा अल्लाह जी मेहरबानी आ बहरहाल तवज्जो कयो मठ गोवाज भी न कदम जल्दी खत्म तो क्या सैयद सगोरो स्टेज ते पहुंचो चौन सुभान अल्लाह असा सैयदन के मनीदा मानू तहां के भुलाइंदा आहिनि बंदी न मनीदा आहिनि न मनियो आ त छॼियो ई ना हिकिड़ो सैयद वाइज करे वरी ॿियो सैयद चओ सुभान अल्लाह मां दुआ करण आयो हां अल्लाह ताला तव्हां असांखे मिठे नबीअ जो सचो दीवानो करे आमीन त चओ न ऐं सचो दीवानो बि आहे पोइ निमाज़ छो नथो पढ़े साईं मुर्शिद सैयद सगोरो आयो आहे बसि पाण ई छॾाईंदो अब मुर्शिद तूं गारंटी ॾे छॾाईंदे मुर्शिद भी न तो करे मौलवी भी न तो करे पीर भी न था करन उहे मुर्शिदी वनी पिया गोले लहो जके तो जूता चटाइंदा ने जो बंदी हिन चओ सुभान अल्लाह ए मुवहिद आलिम खुदा जो कसम खणी तो चवा जे मुर्शिदन के गटन ते लगी नमाज़ वञायो हिन क़यामत में मुर्शिदन सा गडी मोजड़ा मां दुआ करन आयो हा अल्लाह सा के नमाज़ी करे आमीन जो बेनमाजी कभी तो फरमाए मरदो भी दो कब्र में पुजदो भी दो कब्र बाहि दो भी नूर नबी तो फरमाए नमाजी मरदो भी दो कब्र पेस्ट जे बागन में बाग बढ़ी वो केड़ा केड़ा पढ़ंदो नमाज हाने हथ बड़ी बड़ा था खा न पढ़ंदो फिरो कब्र में तो कब्र ऐसा नबी से फरमाए क़यामत में बेनमाजी उन सिफ़ में होंगे जे में मां मोहम्मद अरबी जो दुश्मन अबू जहल और जी मर्जी आ नबी के दुश्मन सा गड भी हो या मिठे मोहम्मद के परवानन सा गड भी हणता चाहो तो वायदो के नमाज मांगा ए बेनमाजी के जिंदगी में कारोबार में बरकत ना है बुद्धि छड़ो रूपा खान बालकानी के जलसे में चढ़वारो नौजवानो कोढ़ो ठठो बंदो अपनी उन्यानो पर्दे में रहने वारियो अल्लाह जो नारो नहीं थो नमाज सा मोहब्बत क्यों अगे जमाने में आजान मिलंदी ही असांजी न्याणी उथंदी हुई सिकर घर में शुरू थी वेंदो हो अल्लाह अल्लाह जी लोली शुरू थींदी ही वुज़ू थींदो हो नमाज पढ़बी ही नमाज का पोइ कुरान जी तिलावत थींदी ही वरी लस्सी भी घर में तैयार थींदी ही जॾहिं हो रिड़को मां
चाहे जा मवाली सी मांडाणियों बाटो है साईं अन्या लस्सी पियण वारा आहिनि बिस्मिल्लाह कंदियूं तो मखण में भी बरकत हाणे तो मखण में भी अल्लाह रहम करे एड़ो जो मखण जो खाए तो 11 डी मरीज न थी हर शे में छो तो मिलावट थी वई आहे खीर ही मुंडो मिलावट वारो छो मिले रब तोखे साफ खीर पियारे तो उन जी मेहरबानी ना है ॻाल्हायो तो सही पी तो रोज ॾींदा हो गिलास में एकड़ो भी ॿियो भी टियों भी चौरी हथ में आई कि अञा पीअंदुमि पर इहो नथो सोचे त हे आयो काॾो कहिड़नि मरहलनि मां पास थी आयो मेरे बेचारी रंग जी कारिया अब कारिया भूरी या भूरिया पर खीर अच्छो थस चओ न सुभान अल्लाह खादई गाहो साओ कढें किन्न पर खीर में किन्न नायो थप नाई पोए नाई केर तो प्यारे फरमे मदा मिल लबनन खालिसा सुभान अल्लाह कर तो मैं खत्म किया मौला अब्दुल कुद्दूस भी बड़ो सियाणो आ जो सिज के सामने मौलन के हमेशा बिहारी ये पगड़े नंगा पे निकरन तो मानी हजम थे तो वरी डबल खादी वने वदा मिल लबनन खालिसन साइगल लिशारिबीन मिठा मिठा खीरो न पियारे वरी हे वरी बाल्टी में पानी एड़ो नबी तो फरमे मन गशना फलई समिलना फरमे जो को मुजी उम्मत सा धोखो थो करे मुजी उम्मत मो नाही न कढायो नबी जी उम्मत मो पाण के बेली अल्लाह जो नालो थी उसका सा धोखो न कयो मुसलमान थी नबी के कलमे पढ़ण वारो थी ऐ मोहम्मद करीम के कलमो पढ़ो थी उन महबूब जो सच्चो हिक नंबर बाकी मानू तो के थूका दीदा ए वाह बिसई जो बंदी हे सैयद आया ये भी वाह भी ए वाह बिसे मनीदा ही ना नबी सके अरे जो को नबी के न मने तो ते लख लानत हो जा चौ नते लख लानत हो जा सब मोहम्मद का दीवाना हूं अहल बैत का भी दीवाना हूं सहाबा का भी परवाना हूं असा सब के मनीदा होया न मनीदा वमा छो न चवा अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जब एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा यजीद मुर्दाबाद जा भी नारा लगंदा रहंदा यजीद ने हारायो हुसैन ने खटियो असा तो हुसैन जा हुबदार आयो केड़ा केड़ा हुसैन जा हुबदार सभई आयो न जो असा अली जा हुबदार आयो छो त अली वारी दाढ़ी असा अब दाढ़ी सोने अली के होई न था गालायो एवरी सुबह सा उथंदो बाकी हथ में गरड़े वरी ऊंधी घुमाईंदो छो चे जल्दी न निकरे सदाए नबी जो आशिक वरी नबी की सुन्नत सा वे सदाए अली जो हुबदार वरी सोहणे अली वारी दाढ़ी चेहरे ते पसंद नथो करे अली जो हुबदार थी तो सके अली के आशिक के चेहरे की पाक मोहम्मद करीम जी चेहरे पे सुन्नत होती चो अली असा जो चो अली असा जो तॾहिं त असांजे मथनि ते दस्तार आहे सोहणे अलीअ जे मथे ते भी दस्तार हुई त असांजे मथनि ते भी पाक मोहम्मद वारी दस्तार आहे सदके वञा सहाबा अहल बैत जे गुलामन के नालन तो बारे महीने अल्लाह ताला मौलाना साहब के मेहनत कराए है महफिल रचराईंदो आ दुआ तो क्या जो दुनिया में गडाहूं रब जन्नत में ये गड कंदो मैदान हशर में सोने हबीब अली यकीनन इंशाअल्लाह शफाअत कराए असा जो बेड़ो बुडल ताराईंदो तो जन्नत का बची जन्नत मोकलाईंदो असा हबीब किबरिया जे कलमो पढ़ो आ जो 1.25 लाख नबियन जो ताज नबी मिठो मोहम्मद करीम खुदा जो कसम सा मिठे मोहम्मद अरबी जा दीवाना हूं वमा छो न चवा हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है के दिल में मोहब्बत आ हाथ मथे पड़े बस मा खत्म तो शाह साहब टाइम जो किस्मत सा आयो आ सैयद सबो नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद नारे तकबीर
हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है, बेसहारा न समझे ज़माना हमें, हम गरीबों का आका मदीने में है। गणती उहो भरे जो बेवार सोजे असांजी वारसी मथो मुहम्मद कंदो इंशाअल्लाह पुडल बेड़ो तरंदो, जहन्नम का बची तो जन्नत हलिया वींदासे। ये पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो थव, खुदा जो कसम खणी मां इन महफिल में चवां थो महबूब असा के मिलियो के नबी के तू मान सुना तो, जे नबी के जानवरन सुना तो, पर जे पाक मुहम्मद करीम के पत्थरन भी सुना तो। इमामुल अंबिया नबियन जा नबी साहबा जी महफिल में वेठा हा, इए जो तकन त साहबा जे सुनते को उठ चढ़ियो पियो अचे, मस्त उठ पियो अचे, वाह तमो गिंड वहदी भी अचे, तमो जो सोने नबी दे गाजू कंदो पियो अचे, हकला दींदो पियो अचे। साहबा उठी बीठा मत नबी ते वार न करे, मुझे साईं तके फरमाए साहबियो उठ के छड़ियो से विहण थो अचे, पर मैं उठ विहण दे मुंड में ना है मां मुहम्मद दे दाह खयूं थो अचे। उठ नबी संजी खिदमत में अची गोडा भनी अदब सां इए वेठो, ये शागिर्द उस्ताद जगो वेहे, ये मुरीद मुर्शिद जगो वेहे, ऐं नबी संजी कुल्हन मुबारकन ते पंहिंजी टिची रखी साईं जे कनन ते वात रखी ॻाल्हाईंदो पियो वञे, साईं हा हा पिया कंदा वञा। उठ ॻाल्हि पूरी कई त मुंहिंजे सोणे साईं फरमाए सहाबियो उठ जो मालिक किथे आ, जल्दी घुरायो। आयो मालिक साईं फरमाए ॾे ख़बर ए तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे, दाह खणी आयो आहे। साईं कहिड़ी दाह खणी आयो आहे? चए थो मूंखे गाह थोरो थो ॾे, कमु घणो थो वठे। इहा शिकायत न कराए बेज़ुबान जानवर की नबी साईं फरमाइनि सां ज़ुल्म न कर। जे ज़ुबान जानवरनि बि त हुजूर सां ॻाल्हायो, वरी बि हुन में साह हो, जान हुई, ज़ुबान हुई, पर पत्थरनि बि नबी साईं सां ॻाल्हायो, पाक नबी सां वरन ॻाल्हायो। ओ चरिया असां मिठे मोहम्मद जा आशिक हूं, असां नबी जा दीवाना हूं, वो मां छो न चवां कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का। जे सच्चन गुलामन सां गॾु ज़िंदगी गुज़ारींदी, अॼु बि मिठे मोहम्मद करीम जा जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद, अल्लाह जी मेहरबानी सां अॼु बि लखनि जी तइदाद में लाहौर मीनारे पाकिस्तान में उलमा पहुता है। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, जो इंशाअल्लाह मौलाना की मेहनत रंग लाएगी, जो इंशाअल्लाह अल्लाह कंदो सुबह जो 14 तारीख जो सिज न बरंदो, इहो पैमान बुका छड़ी दे वनी। नारे तकबीर, ज़ालिम हुक्मरान दे, ज़ालिम हुक्मरान दे, नारे तकबीर। हाणे भी मौलाना जो नालो बुधी तिस्त था निकली आती, समझो था ना, मुल्तान वाला जलसो बिचे मैं इनको नहीं करने दूंगा, मैं इनको नहीं करने दूंगा, ये पीए खिला करता जो मुजाहिद जमीयत वाला मत्थन सा कसम बधी मैदान में आएगा। नारे तकबीर, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। माण्हू खे डिजाइन का या खबर नाहे त असां जूं अमड़ियूं बि बहादुर हूं, असां बेगैर अमड़ियुनि जो खीर बि पीतो नाहे, बहादुर अब्बन जी अमड़ियुनि जी औलाद आहियूं, असां सोहरे हुसैन जा पैर आहियूं, असां जानियूं ॾींदासीं, बच्चा घुमाईंदासीं, जैसी ते चुप करे वेहंदासीं, जैसी ते पाक मुहम्मद जी शरीयत जो कानून अखियुनि सां ॾिसंदासीं। मां दुआ करण आयो हां, अल्लाह मर्द मुजाहिद जमात सां असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। जिंदाबाद दोस्तों, इंशाअल्लाह।